ख़बर मां शेयर कंदासीं। मलीर मां नाज़िम जोखियो क़त्ल केस के हवाले से जांच पुलिस मक़तूल जो मोबाइल फोन ऐं कपड़ा खूह में हथ करे वरिता आहिनि। वाके अहम ख़बर ॾियो पिया। नाज़िम जोखियो क़त्ल केस के हवाले से जांच पुलिस मक़तूल जो मोबाइल फोन ऐं कपड़ा खूह में हथ करे वरिता आहिनि। वफ़ाक़ी सरकार गैर मुल्कनि ऐं गाॾी जी तफ़सील बाबति अरब इमारात जे सफ़ारतखाने के ख़त लिखी छॾियो आहे। नाज़िम जोखियो क़त्ल केस में मोबाइल फोन ऐं कपड़ा मिलण बाद जांच में अॻभराई थींदी, पुलिस जो इहो चवणु आहे। अवांखे आगाह कयो पिया। नाज़िम जोखियो क़त्ल केस जांच पुलिस मक़तूल जो मोबाइल फोन ऐं कपड़ा खूह मां हथ करे वरिता आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं नाज़ शर खां। नाज़, छा तफ़सील आहिनि वधीक? जी, मां तव्हांखे ॿुधायां, नाज़िम जोखियो क़त्ल केस जेको आहे उनमें कुझु अॻु भराई जेका आहे उहा थी आहे। जांच पुलिस ज़रिए सां असांजी ॻाल्हि ॿोल कया त मक़तूल जी मोबाइल फोन ऐं कपिड़ा जेकी खूह मां जेके आहिनि उनखे हथु कया त वफ़ाक़ी सरकार खे जेको आहे उन पारां जेको आहे गैर मुल्कनि जी गाॾी ऐं गैर मुल्कनि जी तफ़सील बाबति मुतहिदा अरब इमारात जे सफ़ारतखाने खे पिणु जेको आहे उहो जांच जे लाइ हिकु ख़त जेको आहे उहो लिखियो आहे। हाणे ॾिसो वियो आहे त उन ख़त जो जवाबु जेको आहे उहो कॾहिं थो मिले ऐं हीअ जेका मोबाइल फोन ऐं कपिड़ा जेके आहिनि जंहिं बाबति काल्ह ॿुधाए पियो त खूह में जेको आहे तमामु घणो गंद किचिरो हुयो, उन जेका आहे का मुमकिन न हुयो, उनखे अॼु जांच पुलिस पारां हथु करण जी दावा कई वई आहे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी नाज़ शर अपडेट करण जे लाइ। नाज़िम जोखियो क़त्ल केस के हवाले से वाके अपडेट कयूं पिया। वारसन JIT जोड़ण के लिए IG सिंध के दरख्वास्त लिखी छड़ी है। 3 नवंबर ते मेमणगोट थाने जी हद में मुझे भाउ के बेदर्दी से क़त्ल किया वियो। अफ़ज़ल जोखियो जो इहो चवणु आहे। वाके आगाह कयो पिया। नाज़रीन, हेल ताईं थियल जांच में असां मुतमइन न आहियूं। दुरुस्त नमूने जांच नाहे कई वई। दरख्वास्त में शहीद नाज़िम के भाउ जो मौक़िफ़ अख्तियार किया है। दरख्वास्त के मतन के हवाले से वाके आगाह कयूं त उनमें इहो लिखियलु आहे त मरकज़ी जवाबदार जाम अवेस ऐं जाम अब्दुल करीम खां दुरुस्त नमूने जांच न थी रही है। नाज़िम जोखियो क़त्ल केस के हवाले से वाके आगाह कयूं पिया। वारसन JIT जोड़ण के लिए IG सिंध के दरख्वास्त लिखी छड़ी है। तफ़सील मालूम कयूं था हबीब जमाली खां। हबीब, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल, ही नाज़िम जोखियो जो भाउ है केस जो मुदई अफ़ज़ल जोखियो उन IG सिंध के JIT ठाहिण जे लाइ दरख़्वास्त लिखी छॾी आहे। ही दरख़्वास्त जेका आहे उनमें दरख़्वास्त गुज़ार मौक़िफ़ अख्तियार कयो त 3 नवंबर ते मेमणगोट थाने जी हद में नाज़िम जोखियो खे बेरहमाने तरीक़े सां क़त्ल कयो वियो। हिन वक़्त ताईं जेका जांच हले पई उन मां मुतमइन न आहियूं। दरख़्वास्त में इहो बि जणायो वियो त पुलिस मरकज़ी जेकी जवाबदार आहिनि जाम अवेस ऐं जाम अब्दुल करीम उनखां सही तरीक़े सां तफ़्तीश न पई करे ॿिन्ही खे ख़ासि महिमाननि वांगुरु ट्रीट कयो पियो वञे। दरख़्वास्त में इहो बि जणायो वियो त हिन वक़्त ताईं पुलिस नाज़िम जोखियो जा कपिड़ा, चप्पल, पर्स ऐं ॿिया जेके दस्तावेज़ आहिनि उहे बि हथु न करे सघी आहे। उन लाइ इहो ज़रूरी आहे त JIT जोड़ी वञे। गैर मुल्की जंहिं गाॾी में नाज़िम खे अगवा करे विया, नियाज़ सालार जे मदद सां उहा गाॾी बि जेका आहे अञा ताईं हथु न अची सघी आहे। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया वञनि। SSP तनवीर आलम ओढो जी सरबराही में नई हिकु JIT ठाही वञे जंहिंमें पाकिस्तान रेंजर्स ऐं हसास इदारनि जा जेके ऑफिसर आहिनि उन्हनि खे शामिल कयो वञे। गॾोगॾु दरख़्वास्त में इहो बि मौक़िफ़ अख्तियार कयो वियो त जेकी केस जा शाहिद आहिनि ऐं वकील आहिनि या जेको मदई आहे उनखे जेको आहे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। जी ठीकु आहे, वरी महिरबानी हबीब जमाली अपडेट करण जे लाइ।